नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़बर में खबर ॾींदा हलूं त ख़ैबर शहर में शहीद बेनज़ीर भुट्टो फेज़ 1 मनसूबो आरो प्लांट 2012 में क़ाइमु थियो, जेको 5 साल मुसलसल सुठे नमूने हले पियो, पर गुज़िरियल 3 सालनि खां पाकोस कंपनी ऐं पब्लिक हेल्थ खाते जी नाअहली सबबि नाकारा बणियल आहे। हितां जे रवासियुनि मुतालबो कयो त खुदारा असांजे ख़ैबर शहर जो आरो प्लांट बहाल कराए ॾिनो वञे। आरो प्लांट ख़ैबर जो तव्हां पाण ॾिठो आहे, तव्हां पाण हिन जो मुआइनो कयो आहे। हीउ 2012 में जेको आहे ईजाद थियो, हींअर 2021 खैरनि सां हले पियो। हिन जो जेको आरो प्लांट आहे हीउ नाकारा आहे। उन खां पोइ असांजे जेको घरनि जो पाणी आहे उहो खारो पाणी आहे ऐं ख़राबु पाणी आहे। असां जेको आहे पीअण खां लाचार आहियूं। इन करे जो हिन जो पाणी आहे कोन, हिनखे बहाल जेसि ताणी न थींदो तेसि ताणी मजबूरन असांखे खारो पाणी पीअणो पवंदो। हिन में असांजा जेके नंढा ॿार आहिनि या असां जेके वॾा आहियूं उहे ख़ुदि बि बीमार थी पिया आहियूं। ऐं ॿियो इहो त जेको हितां जो मुलाज़िम आहे उन ग़रीब जी जेके 14 पघारूं पाकोसेस कंपनी ॾिराइलियूं आहिनि। त हीउ आरो प्लांट जेको आहे सो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो मनसूबो आहे, जेको 2012 में जेको आहे सो ईजाद थियो। हिनखे जेको आहे 5 साल जेको आहे लाॻीतार मूं हलायो। गुज़िरियल 3 सालनि खां हीउ जेको आहे सो बोर ऐं मोटर जेको आहे सो ख़राबु थी चुका आहिनि। इन करे जेको आहे सो हीउ पाणी न पियो हली सघे ऐं मशीन न पई लॻे। असां जेको आहे सो आला अमलदारनि खे, पब्लिक हेल्थ वारनि खे, पाकोसेस कंपनी वारनि खे बार इतला ॾिनोसीं। उन जे बावजूदु असांजो पाकोसेस कंपनी ॾे रहियल आहिनि उहे बि असां सां बेवाजिबी करे चुका आहिनि, जेके असांखे 14 सैलरी न पिया ॾियनि। हींअर जेको आहे नओं वठी हे मिशन ख़राबु आहे, हिते पाणी आहे कोन, खारो पाणी आहे। असां पी सभु बीमार थी पिया आहियूं। मालिकी का आहे ई कोन, मोटर सड़ी आहे न, हे सड़ी वियो आहे। सभिनि लाइ माण्हू तड़पनि था, बीमारियूं वधी वञूं न, को ॿुधे ई असांजी कोन थिए। अपील था कयूं वज़ीर आला खे त महिरबानी करे असांजो मसइलो हल करे। असां चङनि भलनि खे चयो आहे, हुननि खे असांखे ॿुधे ई कोन थो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।